मौलवी शेहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शेहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। जेको सुबुह जे वक़्तु यानी सुबुह जे जीअं सुबुह शुरू थिए थी उन वक़्तु सूरत यासीन पढ़णु। सूरत यासीन 22 सिपारे जी पछाड़ी में शुरू थिए थी, 23 सिपारे ख़तमु थिए थी। जंहिं कॾहिं इहा यासीन पढ़ी उनखे 10 ख़तमनि जो सवाबु मिलंदो। 10 ख़तमनि जो सवाबु यासीन पढ़ण सां 5 रुकूं अथसि। ऐं उन खां बाद में जंहिं सुबुह जो पढ़ियो उनजो ॾींहुं सॼो ॾींहुं आसान गुज़रंदो। उन खां बाद में हिन जेका सुबुह यासीन पढ़ी इन जे करे हिन जो ॾींहं जूं घुरिजूं बि पूरियूं थी वेंदियूं। हिकु यासीन पढ़ण सां 10 ख़तमा पंहिंजे वॾनि खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे माउ खे, पीउ खे बख़्शियो। 10 ख़तमा हिकु यासीन पढ़ण सां ॾींहं जूं घुरिजूं पूरियूं थी वेंदियूं। ईअं ई क़ुर शरीफ़ जी यासीन क़ुर शरीफ़ जी दिलि आहे।